जियां त असीं इन महिल उस्ताद फ़हद हुसैन बुरई से दुकान ते मौजूद आहियूं। हिन पंहिंजी महारत ऐं सलाहियत सां हिकु मोटरसाइकिल तैयार कई आहे जेका चिंची जो रुख पई ॾिए। वधीक अचो त उस्ताद सां ॻाल्हायूं त उनजो छा चवणु आहे इन बाबति, ऐं केतिरो हिनखे टाइम लॻो आहे, ऐं केतिरी हिनखे दरकार थी सामान जी, ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हिन सां एडजस्ट कयूं अथई। हिकिड़ी मोटरसाइकिल मां जीप तैयार कयूं, नंढी जीप जंहिंखे चइजे। पोइ असां उस्ताद वेल्डिंग वारे सां सलाह कईसीं, जंहिं असांखे फ्रेम जोड़े ॾिनो। बक़ाया हिन में असां कमु अल्हम्दुलिल्लाह पाण कयोसीं, जंहिंमें असां इंजन लॻाईसीं 100 जी, ऐं सॼो सिस्टम असां हिन में सेलअप कयोसीं। किक वग़ैरह हिन में बिल्कुलु कोन्हे, क्लच हिन में बिल्कुलु कोन्हे। हीअ सॼी ऑटो गेयर हीअ असां कई आहे जीअं कार हूंदी आहे। पोयां हिन जो सिस्टम असां सॼो शाफ्ट सिस्टम कयो आहे, ऐं जेके हिन में व्हील पोयां लॻल आहिनि उहे बि असां मिराण कार जा हया आहिनि। जेको बि असांजो अल्हम्दुलिल्लाह जेको ज़हन हुयो उहो हिन गाॾी में लॻायो आहे। 16 ॾींहं असांखे लॻी विया, जंहिंमें हीअ गाॾी रिवर्स गेयर बाक़ाइदे बिल्कुलु जीअं कार खणंदी आहे ईअं ई थी खणे, ऐं आॾो चारई गेरियूं। क्लच जी का ज़रूरत ई न आहे। एक्सीलेटर ॾींदव त हीअ गाॾी हलंदी, एक्सीलेटर छॾींदव त हीअ गाॾी बिल्कुलु बेजी वेंदी। फ़हद जे ज़हन जी, उस्ताद फ़हद जी जेका न टेक्निकल तरीक़े सां ऐं जेको हिकिड़ी जीप ठाही आहे माज़ूरनि जे लाइ, आॾो मोटरसाइकिल जो शेप आहे। पोयां बिल्कुलु सॼी ऑटो आहे, जंहिंमें 4 गेरियूं आहिनि, रियस गेयर आहे, शाफ्ट सिस्टम आहे, एडिकेटर आहिनि, ऐं सॼो सिस्टम आहे। 4 माण्हू हीअ खणी सघे थी, ऐं हिन जी जेतिरी बि तारीफ़ कजे घटि आहे। असां हिन हवाले सां हितां जी इंतिज़ामिया खे, हितां जे DC खां, जेके वेलफेयर जा करोड़ों रुपया फंड पिया आहिनि, ऐं उन्हनि मां माज़ूरनि जे लाइ कम से कम घटि में घटि 100 अहिड़ी असांजी जीप ठाराए ऐं माज़ूरनि में तक़सीम कई वञे। नंढी गाड़ी तैयार कई आहे। असां उस्ताद फ़हद खे दाद ॾींदासीं त हुन माशाल्लाह VIP तरीक़े सां ऐं VIP बैलेंस में हिकिड़ी मोटरसाइकिल तैयार कई आहे, जंहिंमें मेराण कार जा पोयां टायर ऐं हंडी सिस्टम जीअं वॾी गाॾी जी शाफ्ट ते हूंदी आहे। माशाल्लाह उस्ताद फ़हद ईअं ठाही आहे। माशाल्लाह VIP टेक्निक आहे उस्ताद जी। असां वसर रखंदड़नि खे चऊं था त हे माज़ूरनि जी सहूलियत मुहैया कई वञे। उस्ताद जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं, हितां जे समाजी ऐं सियासी जेके वर्कर मौजूदु हुया उन्हनि बि ॻाल्हायो, ऐं हिननि इंतिज़ामिया खां घुर कई आहे त उस्ताद फ़हद हुसैन जा कम जी वाखाण बि कई वञे, ऐं हुन जा हथ मज़बूत कया वञनि, जीअं आईंदा जे लाइ अहिड़ियूं सहूलियतूं ज़िले हेडक्वार्टर में मुहैया करे, ऐं हितां जे मज़दूर ऐं जेके वीचारा बेपहुच माज़ूर आहिनि उन्हनि जे लाइ अहिड़ियूं शयूं तैयार करण में हिन सां सरकार तावन करे। ज़िले इंतिज़ामिया कैमरा टीम सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो, BTV न्यूज़ कंबर।